एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ईंदड़ खैबर समूह पेट्रोल पंप जे पुठियां नामालूम नौजवान जो भित जे हेठियां दबियल लाश खेबरानी पुलिस के इतला मुताबिक मिलियो, जंहिंखे खेबरानी SHO खैबर जे शेरन ऐं बहिराणियुनि खे इतलाह कयो त लाश जी सुञाणप लाइ खैबर में नौजवान जे लाश जी सुञाणप न थी सघी ऐं लाश खे खेबरानी पुलिस मोबाइल में खणाए रूरल हेल्थ हैदराबाद पोस्टमार्टम लाइ मोकिलियो वियो। आख़िरी इतलाहनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।